अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। कामेडीअ जो बेताब बादशाह उमर शरीफ़ जर्मनी अस्पताल में वफ़ात करे वियो। ख़ानदानी ज़रियनि जो चवणु आहे त उमर शरीफ़ जो जर्मनीअ में डायलिसिस कयो पियो वञे, जंहिं दौरान उन जी हालत बिगड़ी वई। उमर शरीफ़ खे कराचीअ खां वाशिंगटन एयर एम्बुलेंस ज़रिए अमरीका रवानो कयो हुयो। एयर एम्बुलेंस न्यूरमबर्ग रुकी हुई। उमर शरीफ़ खे थकावट ऐं हल्के बुखार जो चई न्यूरमबर्ग में मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। डॉक्टर उमर शरीफ़ खे इलाज लाइ अमरीका जी अस्पताल में इलाज जो चयो हुयो। उमर शरीफ़ जी फौतगीअ ते फ़नकार बिरादरीअ जो इज़हार अफ़सोस। केतिरा ई फ़नकार उमर शरीफ़ जी यादि में आबेदीद थी विया। नून लीग जे राणा सनाउल्ला मशरूत पेशकश खे एनआरओ करार ॾेई छॾियो। हुन चयो त इमरान ख़ान अपोज़िशन लीडर सां न पर मौलवी फ़क़ीर सां ॻाल्हाइणु चाहे थो। कल्ह TTP सां हथ मिलाइण लाइ तयारु आहे, अपोज़िशन ते केस ठाहिणु चाहे थो। APC जे शहीद ॿारनि जो केस अलॻि आहे ऐं उहे जेके नकुल मकानी करे हलिया विया उन्हनि जो केस अलॻि आहे। शेख रशीद जो अपोज़िशन खे जवाबु। हुन चयो त उनखे ख़बर आहे त गुड केरु आहे, बेड केरु आहे। सॼी सिंध जीअं बिरिया रोड शहर में बि सक़ाफ़ती रांदि कबड्डी रांदि हर जुमे ते खेॾी वेंदी आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ ज़िलनि जा भलोड़ कबड्डीअ जा रांदीगर पंहिंजो जोहर ॾेखारींदा आहिनि। कबड्डी रांदि खे ॾिसण लाइ परे परे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हज़ारनि जी तइदाद में कबड्डीअ जा शौक़ीन रांदि ॾिसण लाइ ईंदा आहिनि। हुन मौक़े ते रांदीगरनि ॿुधायो त कबड्डी सिंध जो सक़ाफ़ती रांदि आहे, पर सिंध गवर्नमेंट ऐं सक़ाफ़त खातो कबड्डी रांदि खे हथी वठाइण लाइ को बि उपाउ न पियो वठे। उन्हनि सक़ाफ़त खाते ऐं सिंध गवर्नमेंट खे अपील कई आहे त महिरबानी करे बिरिया रोड शहर में कबड्डी रांदि लाइ मैदान ॾिनो वञे त जीअं कबड्डी रांदीगरनि ऐं कबड्डीअ जे शौक़ीननि खे मायूसी ख़तम थी वञे। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पांवर अवामी शिकायतुनि ते जाम साहब शहर जो दौरो करे टाउन कमेटीअ में अवाम जा मसाला ॿुधा ऐं उन्हनि जे हल लाइ वास्तेदार अमलदारनि खे हिदायतूं जारी कयूं। उन मौक़े ते शहरनि पारां शहर में सफ़ाई सुथराई न हुअणु, गटरनि जो गंदो पाणी रोडनि ते बीठल, लाइब्रेरी गैरफ़ाल, प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग जो कमु अध में रहियल समेत बुनियादी सहूलियतुनि जी खोट जूं शिकायतूं कयूं वयूं। पाकिस्तान मेडिकल काउंसिल पारां 1 महीनो अॻु मेडिकल जे शागिर्दनि खे टेस्ट में फेल करण वारे अमल ख़िलाफ़ सिविल सोसाइटी ऐं शागिर्दनि पारां सलमान कीरियो, सजाद अली सियाल, सैद लाको, अमीर अली भंगवार ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह बोर्ड खां हिकु रैली कढी वई, जेका शहर जो गश्त कंदी नवाब शाह प्रेस क्लब पाती, जिते शागिर्दनि चयो त पाकिस्तान मेडिकल काउंसिल पारां 1 महीनो अॻु मेडिकल जे शागिर्दनि खां टेस्ट वरिती वई हुई, जेका शागिर्दनि जे मयार मुताबिक़ न हुई, जंहिंजे करे 20 खां वधीक शागिर्दनि खे फेल कयो वियो। हुन चयो त पाकिस्तान मेडिकल काउंसिल जे इंतिज़ामिया TABS लिंक जो कॉन्ट्रैक्ट 2 सालनि खां वधाए 10 सालनि जो कयो आहे, जेका मेडिकल जे शागिर्दनि सां नाइंसाफ़ी आहे। हुननि चयो त मेडिकल जे शागिर्दनि खे सिंध सूबे जे सब्जेक्टनि मां पढ़ायो वियो, जेकॾहिं त टेस्ट पंजाब जे सब्जेक्टनि मां ॾिनी वई, जेको शागिर्दनि सां ज़ुल्म आहे। उन्हनि मुतालबो कयो त पाकिस्तान मेडिकल काउंसिल पारां मेडिकल जी ॿीहर टेस्ट वरिती वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।